तयारी शुरू आहे तव्हांखे यादि हूंदो सभिनी खे डॉक्टर फिरोज़ मां ख़बर शेयर कंदासीं जिते NPP अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई मसरूर जतोई 3 केसनि जी ॿुधणी थी आहे 2 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदी चयो त जमहूरियत सिर्फ़ु नाले में आहे। मूं अॻु में ई चयो सदर बादशाह बणिजण जो ख़्वाहिशमंद आहे। इलेक्शनूं पियूं थियनि जंहिं क़िस्म जूं तरमीमूं पियूं थियनि अलाह ख़ैर करे अलाह रहम करे मुल्क ते बाक़ी हाणे जमहूरियत बणाए नाम वञी बची आहे। मां पहिरां ई चयो त सदर साहिब खे शौक़ु आहे बादशाह सलामत थियण जो। हिन तरमीम खां पोइ त यकीनी तौर ते अहिड़ी इम्यूनिटी त असां किथे बि दुनिया में जमहूरियत में कोन ॾिठी आहे। हा सदरनि खे इम्यूनिटी हूंदी आहे वज़ीर आज़म खे बि कंहिं मुल्क में इम्यूनिटी हूंदी आहे ओसिताईं हूंदी आहे जेसिताईं तव्हां ऑफिस में आहियो। तव्हांखे लाइफ लॉन्ग इम्यूनिटी जो मां सम्झां थो त इहो त इस्लाम जे बि ख़िलाफ़ु आहे ऐं इहो जेको आहे कंहिंखे ख़लीफ़नि खे बि अहिड़ी लाइफ लॉन्ग इम्यूनिटी कान्हे। कंहिं बादशाह खे बि लहण खां पोइ इम्यूनिटी मुंहिंजी नज़र में कोन गुज़री आहे। बादशाह बि लहंदा आहिनि त उन्हनि खे बि फेस करिणो पवंदो आहे अदालतुनि खे। जेको कुझु पोयां थियो उहो बि माफ़। घणे दफ़े चयो आहे त इमरान ख़ान जा जेके बि असूल आहिनि पंहिंजा उन्हनि असूलनि ते इमरान ख़ान बीठो आहे। उहे असूल ग़लति आहिनि सही आहिनि उन बहस में मां